नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देर में ख़बर ॾींदा हलूं त सुबुह देर थाणे जी हद ॻोठ ज़वाल इलियास मंगणेजो में पाणी जे वारे तां जहिड़ो हिकु धुर मंगणे जा बिरादरी जा कुआड़ियुनि लठनि जे हमले में 3 ॼणा गुलाम शबीर, उमेद अली, मोहम्मद इलियास मंगणेजो ज़ख़्मी थी पिया आहिनि। मंगणे जा बिरादरी जे माण्हुनि, मर्दनि, औरतनि, ॿारनि ज़ख़्मियुनि खे खणाए सुबुह देरो अंब लिंक रोड ब्लॉक करे छॾियो आहे। वाक़े जे इतला ते सुबुह देरो पुलिस धरणे वारे हंधि पहुती, पर धरणे वारे पुलिस खे चयो त जेसीं ताईं सभु जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वेंदो पोइ धरणो ख़त्म थींदो। जॾहिं त मंगणे जा शेख बिरादरी जो ॻोठ ऐं घर तमामु वेझो हुजण सबबु छिकताण तेज़ थी वियो। पुलिस जी मौजूदगी में हिक ॿिए ते फायरिंग जो सिलसिलो बि वफ़के सां जारी है। जॾहिं त पुलिस धरणे हंधि बीठल पर का बि कार्रवाई न कई है। ॿुधाए पियो वञे त 3 महीना अॻु ज़ाकिर शेख ऐं 2 ज़ख़्मियुनि गुलाम शबीर मंगणे जी छोकिरी खे खणी विया हुआ। पुलिस अगवा जो केस ज़ाकिर शेख ऐं 2 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करण बाद छोकिरी खे अदालत में पेश कयो, जिते छोकिरी पीउ माउ हवाले थी है। जंहिंखां पोइ मंगणे जा शेख बिरादरी जे 2 धुरनि में तकरार हलंदो है। मुतासिर धुर ज़ख़्मी जो चवण है त अॼु असांजो पाणी हो, असांजा छोकरा पंहिंजे फसल में पाणी वाहे रहिया हुआ त शेख बिरादरी जे माण्हुनि सुल्तान मुमताज़ साहब ऐं 2 कुआड़ियुनि लठनि सां हमलो करे जंहिंजी न्याणी खे शेखनि अगवा कयो। गुलाम शबीर, उमेद अली, मोहम्मद सियाल ऐं ॿिया शामिल आहिनि। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां इंसाफ जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।